are at a turning point of history. Events are moving faster than we can imagine. It is not only a question of how to survive, but it's a question how to maintain our body. We prepared a post-disaster needs assessment, PDNA, that calculated the total destruction and economic losses from the floods to exceed $30 billion. My government has prepared a comprehensive framework plan for recovery, rehabilitation and reconstruction with resilience. The minimum funding requirement of $16.3 billion, half of which is proposed to be met from domestic resources and the other half from our own development partners and friends. पाकिस्तान बोर्ड जी तबाहियुनि जो केस हिकु भेरो ॿीहर आलमी बिरादरी आॾो पेश करे छॾियो। स्विट्जरलैंड जे शहर जिनेवा में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी गॾियल सदारत हेठि पाकिस्तान जे बोर्ड मुतासिरनि जी बहाली बाबति डोनर्स कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में बोर्ड सबबि $3 अरब जो नुक़सान थियो आहे। 33 मिलियन खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि जी बहाली ऐं नए सिर तामीर लाइ वॾे पैमाने ते मदद जी ज़रूरत आहे। इंफ्रास्ट्रक्चर जी तबाही सबबि मईशत बि तबाह थी आहे। घरनि, तालीमी इदारनि ऐं ज़राअत जे शोबे खे बि वॾो नुक़सान पहुतो। जिनेवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सिंध ऐं बलोचिस्तान जे केतिरनि ई इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। मुतासिरनि खे बहाल करे सुठो मुस्तक़बिल ॾियण लाइ आलमी बिरादरी मदद करे। फ्रेमवर्क ते कमु करण लाइ $16.3 अरब मदद जी ज़रूरत आहे। A terrifying wall of water killed more than 1,700 people, injured thousands more, and affected a total of more than 33 million, displacing 8 million people. It swept over roads, ruined millions of acres of agricultural land, and damaged or destroyed 2 million homes. And it pushed back 9 million people to the brink of poverty. Rebuilding Pakistan in a resilient way will run in excess of $16 billion, and far more will be needed in the longer term. Developed countries must deliver on their commitment to double adaptation finance and meet $100 billion goal urgently without delay. And we need to reverse the outrageous trend of emissions going up when they must go down to prevent further climate catastrophe. गॾियल क़ौमुनि मेंबर मुल्कनि खे पाकिस्तान जे बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ $16.3 अरब मदद करण जी अपील करे छॾी। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जिनेवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान में बोर्ड सबबि आयल तबाही जो पाण मुशाहिदो कयो आहे। तबाही जा मंज़र ॾिसी दिलि टुटी पई आहे। बोर्ड सबबि पाकिस्तान में 80 लख माण्हू बेघर थिया। ॾुखे वक़्त में पाकिस्तानियुनि जो जज़्बो ॾिसी हैरान थियो आहियां। बोर्ड सबबि पाकिस्तान जो हिकु हिसो वॾे पैमाने ते तबाह थियो आहे। इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ पाकिस्तान खे वॾे पैमाने ते मदद जी ज़रूरत आहे। 3 सालनि जी मदद दौरान पाकिस्तान खे $16.3 अरब ॾिना वञनि। Many areas of Pakistan are still underwater. We are still conducting our relief operations, and we're looking forward to our reconstruction and rehabilitation. We are already engaged in rebuilding and restoration of homes, villages, roads, and communication networks. Yet Pakistan will need considerable support over the next several years from our international partners to implement this comprehensive plan. We will transform the challenge of recovery and reconstruction into an opportunity to build a more resilient Pakistan, an economy which is dynamic and sustainable. परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जो अक्सर हिसो अञा ताईं बोर्ड जे पाणी में बुॾल आहे। बोर्ड सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया।
हर 7 माण्हुनि मां हिकु शख़्स ॿोॾ मुतासिर आहे। जिनेवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इंफ्रास्ट्रक्चर जी तामीर पहिरीं तरजीह आहे। मुस्तक़बिल में कुदरती आफ़तुनि खां बचण लाइ हिकु फ्रेमवर्क तयारु कयो आहे। कॉन्फ्रेंस में पाकिस्तान में ॿोॾ सबबि आयल तबाही, नुक़सान, इमदाद ऐं बहाली वारनि कमनि जी हिकु वीडियो बि हलाई वई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार मुल्क में ॿोॾ सबबि आयल तबाही खां पोइ ख़ुराक जी खोट पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। जिनेवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो आहे त ॿोॾ मईशत खे घणो मुतासिर कयो आहे। ज़राअत जे शोबे खे नुक़सान सबबि ख़ुराक जी खोट पैदा थियण जो ख़दशो आहे। ॿोॾ मुतासिरा आख़िरी शख़्स जी बहाली ताईं कोशिशूं जारी रखंदासीं। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ 16.3 अरब डॉलर जी ज़रूरत आहे। फ्रांसीसी सदर इमानुएल मैक्रोन जिनेवा कॉन्फ्रेंस दौरान पाकिस्तान जे ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ $1 करोड़ इमदाद ॾियण जो ऐलान करे छॾियो। कॉन्फ्रेंस खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे फ्रांसीसी सदर मैक्रोन चयो त उन में को बि शक न आहे त पाकिस्तान में ॿोॾ सबबि तमामु घणी तबाही आई आहे। आलमी इदारनि सां थींदड़ ॻाल्हियुनि में पाकिस्तान जी हिमायत करणु घुर्जे। तुर्क सदर रजब तय्यब उर्दुगान चयो आहे त ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां गॾु आहियूं। कॉन्फ्रेंस सां पाकिस्तान जे ॿोॾ मुतासिरनि जी बहाली में मदद जी उमीद आहे। कॉन्फ्रेंस खे यूरोपी कमीशन जी सदर इर्सा विंडर, नॉर्वे जे वज़ीर आज़म जोनास गार स्टोर ऐं स्विट्जरलैंड जे फेडरल काउंसलर बि ख़िताब कयो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं 15 जनवरी ते ई थींदियूं। इलेक्शन कमीशन ने MQM जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं पुराणे वोटर लिस्टुनि तहत ई थींदियूं। चूंडूं नए वोटर लिस्टुनि ते कराइण बाबति MQM जी दरख़्वास्त रद्द कजे थी। मकानी चूंडूं 15 जनवरी ते कराइण बाबति जमात इस्लामी जी दरख़्वास्त मंज़ूर कजे थी। सिंध हुकूमत खे चूंडुनि लाइ इंतज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि दौरान इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते फ़ौज ऐं रेंजर्स मुक़रर करण लाइ घरू वज़ारत खे ख़त बि लिखी छॾियो। सिंध हाईकोर्ट कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं रोकण लाइ MQM जी दरख़्वास्त स्टे ऑर्डर्स ॾियण खां इनकार करे छॾियो। MQM जे वकील दलील ॾींदे चयो आहे त अणपूरी इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि जो शेड्यूल जारी कयो। इलेक्शन कमीशन जो मकानी चूंडुनि बाबति नोटिफिकेशन ई गैर क़ानूनी आहे। जस्टिस इक़बाल कलोड़ो रिमार्क्स ॾिना त सुभाणे रेग्युलर बेंच जी हिन दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाई कोर्ट इमरान खान खे PTI जे चेयरमैन जे उहिदे तां हटाइण बाबति दरख़्वास्त गैर मौसर करार ॾेई रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अमीर भट्टी जी सरबराही में 3 रुकनी बेंच आॾो दलील ॾींदे दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त इलेक्शन कमीशन इमरान खान खे पार्टी चेयरमैन जे उहिदे लाइ नाअहल नथी करे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त इलेक्शन कमीशन जी कार्रवाई बाद अवां जी दरख़्वास्त गैर मौसर थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन जे नोटिस बाद दरख़्वास्त गुज़ार जो मसइलो हल थी वियो आहे।
इस्लामाबाद जी अदालत तोशाखाना केस जे फैसले बाद इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी उबूरी ज़मानत 31 जनवरी ताईं बाद करे छॾी। स्पीकर सप्तैन खान जी सदारत हेठ पंजाब असेंबली जो इजलास देर जो शिकार। ज़रन मूजिब अॼोके इजलास में वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही एतमाद जो वोट न वठंदो। इजलास खां अॻु नून लीग जे पार्लियामेंट्री पार्टीअ जी गॾिजाणी वफ़ाक़ी वज़ीर बि शरीक। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त परवेज़ इलाही वटि एतमाद जो वोट वठण लाइ नंबर पूरा न आहिनि। इलेक्शन कमीशन नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार जी सेनेट सीट ख़ाली करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन पीटीआई जे सेनेटर शहजाद वसीम जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। कमीशन हलफ़ न खणण ते इसहाक डार खे नाअहल करार ॾियण वारी कार्रवाई बि ख़तम करे छॾी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी वलीअहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। सऊदी मीडिया मूजिब सऊदी वलीअहद सरमाए कैंप ते आर्मी चीफ जी आजा कई। मोहम्मद बिन सलमान आर्मी चीफ जो उहिदो संभालण ते जनरल आसिम मुनीर खे वाधायूं ॾिनियूं। मुलाक़ात दौरान सऊदी अरब ऐं पाकिस्तान विच में दिफ़ाई ऐं फ़ौज जी सहकार खे हथी वठाइण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में हथरादू महांगाई जो नोटिस वरितो। चीफ सेक्रेटरी खे महांगाई ते ज़ाब्तो आणण ऐं अवाम खे रिलीफ फराहम करण जो हुकुम। मुराद अली शाह चयो आहे त सूबे में हथरादू महांगाई कई वई आहे। कमिश्नर ऐं डीसीज़ क़ीमतुनि ते कंट्रोल कनि। असिस्टेंट कमिश्नर्स मार्केटुनि में खाधे पीते जी शयुनि जा अघ चेक कनि। अघनि ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। घोटकी जिले में कुदरती गैस जा नवा ज़ख़ीरा दरियाफ़्त। जिले में माड़ी गैस कंपनी मूजिब ज़ख़ीरनि में गैस हथ अचण जी शरह 5.1 मिलियन क्यूबिक फुट गैस आहे। माड़ी गैस जे गाज़ी ब्लॉक 1 में गुज़िरियल साल नवंबर में गैस जी ॻोल्हा जो कमु शुरू कयो वियो हो। गैस जो नओं खूह हथ अचण बाद मुल्क में हाइड्रोकार्बन जे ज़ख़ीरनि में वाध थींदी। होशरो फिरोज में M6 मेगा मोटरवे करप्शन केस में नामज़द मुख्य जवाबदार ख़ालिद चन्ना सरेआम घुमण लॻो। मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में शिरकत। ख़ालिद चन्ना जी तक़रीबुनि में शिरकत जूं तस्वीरूं बि सोशल मीडिया ते वायरल। जांच कंदड़नि इदारनि क़दम न खयो। एंटी करप्शन नैब ऐं FI ख़ामोश। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर चयो आहे त जवाबदार जी ज़मानत नाहे थियल। अॻूणे DC काशफीन आलम बि गिरफ़्तार न थियो। रहमतुल्लाह सोलंकी असगर जतोई मुख्तियारकार न्याज़ुद्दीन तपेदार ठारू खान ऐं ॿिया जवाबदार बि गिरफ़्तार न थिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में मोटरवे M6 में मेगा करप्शन खिलाफ दरख्वास्त दाखिल। PTI अगवान मखदूम फजुल हुसैन दरख्वास्त दाखिल कराई। दरख्वास्त में सूबाई वज़ीर महबूबुल ज़मा ऐं MNA मखदूम जमील ज़मान खे धुर बणायो वियो। दरख्वास्त गुज़ार चयो आहे त मोटरवे करप्शन केस में असुल जवाबदारनि खिलाफ कार्रवाई नाहे कई वई। सूबाई वज़ीर महबूबुल ज़मान ऐं MNA मखदूम जमील ज़मान जा नाला ECL में शामिल करे खेनि नाअहल करार ॾिनो वञे। सिंध में अटे जे अघनि में वाध खिलाफ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। इस्लाम कोट, नवाब शाह पिथोरो, फैज़गंज ऐं डिबमेयर शाह में मुज़ाहिरा।
इस्लाम कोर्ट में शहरी एहताज जे सॾ ते महांगाई जे ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। टाउन मोड़ वटि धरणो, मुज़ाहिरीन धाईंदे चयो त अटो महांगो थियण करे गरीब जा बचा बुख कटण ते मजबूर आहिनि। गरीब आपघात पिया कनि, अटे जा अघ घटाए वञनि। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच परवीन रिंद जे चाचे अली नवाज़ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। दादू जी अदालत परवीन रिंद जे भाउ मोहम्मद असलम ऐं ॿिए चाचे अली अहमद जी ज़मानत बि मंज़ूर करे चुकी। परवीन रिंद जे चाचे जो चवणु आहे त संदन न्याणी खे हिसाइण वारे केस में नामज़द जवाबदार गुलाम मुस्तफ़ा जे चवण ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। परवीन रिंद ते हमिलो कयो वियो, खेसि धमकियूं मिली रहियूं आहिनि, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नवाबशाह भरिसां ॻोठ मूसा खान ज़रदारी में प्लाट जी मालिकी तां 2 फायरनि में झड़ो। हिकु औरत मारिजी वई, हिकु ॼणो ज़ख़्मी। मोहम्मद मूसा ऐं लहणो ज़रदारी में झड़े दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि नूर बानू ज़रदारी मारिजी वई, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल औरत जो मड़ ऐं ज़ख़्मी खे पीपुल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। दादू में मुंदर नाके वटि सोन बीणो करे ॾियण बहाने बचाईंग औरतूं घर मां सोना ज़ेवर ऐं रोक रक़म ॿुहारे वयूं। औरतूं सेकेंडरी स्कूल जे उस्ताद सरदार अली खुश्क जे घर मां 26 लख जा सोना ज़ेवर ऐं 95,000 खणी फरार थी वयूं। घर मालिक जो चवणु आहे त मर्दनि जी गैर मौजूदगी में 2 औरतूं घर में आयूं। दुआ सां सोन बीणो करण बहाने सोन ऐं रोक रक़म खणी वयूं। KTN न्यूज़ औरतुनि पारां घर में दाख़िल थियण जा CCTV फुटेज हथ करे वरिता। पहिरीं वनडे मैच में न्यूजीलैंड जी पाकिस्तान खिलाफ बैटिंग जारी। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म टॉस खटे कीवी टीम खे बैटिंग जी दावत ॾिनी। नायब कप्तान शान मसूद खे टीम में शामिल न कयो वियो। हारिस सोहेल जी वापसी, स्पिनर उसामा मीर जो डेब्यू।